अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा हलूं। टंडरो आदम जे नाले वारे वकील इमरान बशीर आराई जे चेंबर चांडिया सेंटर नज़दीक मीडिया क्लब जा ताला तोड़े चेंबर मां 2 लख रुपया नकद, 1 लैपटॉप, कुछ केसनि जा फाइल चोरी करे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ टंडरो आदम बार जा वकील जनरल सेक्रेटरी शेर अली, बीहण इमामला ऐं ॿिया पाता इतला मिलण ते पुलिस बि पहुती। पुलिस पारां वकील जे चेंबर के सील कयो वियो ऐं ॿिए पासे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन सांगण जे सदर ज़फर हयात पारां अॼु सॼे ज़िले सांगण में तमाम बार्स पारां हड़ताल कंदे अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो। जॾहिं त सांगण मां फॉरेंसिक लाइ टीम पाती जिन चोर जी आङुरियुनि जा निशान वरिता। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। खाना खा ले? बिरयानी नहीं बनाए भाई। इतनी तेजी से कैसे बनेगी? तेज 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 ये हाथ चलाए, तेज 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 ये हाथ निकाले, तेज 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 सब कुछ करे। ये लो बिरयानी। बड़ी तेजी से बनाई, दाग भी निकलेंगे तेजी से। नया सर्फ एक्सेल 100% मुश्किल दाग निकाले ज्यादा तेज। सर्फ एक्सेल।